हिन हेडलाइन न्यूज़ लाइ असां सां ताउन कयो आहे। अॼु ई ख़रीद करियो टपाल मेज़बान जो को भी पैक ऐं पंहिंजी मालूमात दर्ज करियो। कुरानदाज़ी जे ज़रिए मौक़ियो हासिल करियो टपाल मेज़बान जे शो जश्न जमालो में वञण जो। मैंगो, बबलगम, बनाना, ऑरेंज ऐं स्ट्रॉबेरी। प्रोटेक्ट एबीसी, रहो कैविटी फ्री। गडियल अरब क़ौमुनि जी सलामती काउंसिल जे इजलास में गज़ा में बिनादे जंगबंदी वारे ठहरा खे अमरीका हिकु भेरो ॿीहर वीटो करे छॾियो। गडियल अरब इमारात बिनादे जंगबंदी जी करारदाद पेश कई। सलामती काउंसिल जे 15 मेंबरनि मां 13 मेंबरनि गज़ा में जंगबंदी जी हिमायत कई। गज़ा में इसराइली जारियत सबबि 24 कलाकनि दौरान वधीक 310 फ़लस्तीनी शहरी शहीद। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत जो चवणु आहे त गज़ा में 7 अक्टूबर खां हिन वक़्त ताईं 17,487 फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि। शहीद थियलनि में 70 सैकड़ो औरतूं ऐं ॿारड़ा शामिल आहिनि। ज़ख़्मी थियलनि जो अंग 46,480 थी वियो आहे। केतिरा ई माण्हू अञा बि इमारत जे मलबे में दबियल आहिनि। अॻूणे इसराइली वज़ीर आज़म एहूद ओलमर्ट बिन्यामिन नेतन्याहू खे दहशतगर्द करार ॾेई छॾियो। एहूद ओलमर्ट इसराइली वज़ीर आज़म ऐं हुकूमत में शामिल उन जे दोस्तनि ते तनक़ीद कंदे चयो आहे त नेतन्याहू ऐं उन जा हवारी इसराइल जा दुश्मन क़ातिल दहशतगर्द आहिनि। पीटीआई जे बानी चेयरमैन तरफ़ां गैर क़ानूनी अफ़गाननि खे नेकाली ॾियण जी मुखालफ़त। संदसि चवणु आहे त 22 करोड़ आबादी रखंदड़ मुल्क ते 15 लख गैर क़ानूनी अफ़गान पनाहगीरनि ॿार न आहिनि। अफ़गान पनाहगीरनि सां मुल्क में बहितर वर्ताव करणु घुरिजे। अफ़गान पनाहगीरनि सां रिढ़नि ऐं ॿकरियुनि वारो वर्ताव कयो पियो वञे। इहो सिलसिलो बंदि करे संदसि इज़त नफ़्स जो ख़्यालु रखंदे बहितर रस्तो इख़्तियार करणो पवंदो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त खेनि रुॻो हुकूमत न पर 2017 ईस्वी में थियल कूड़नि केसनि जो हिसाब घुरिजे। 190 मिलियन पाउंड ज़रिए क़ौमी नाणे ते सभ खां वॾो धाड़ो हयो वियो आहे। ॿियनि खे चोर चोर करार ॾींदड़ पाण चोर निकिता आहिनि। जेकॾहिं को 60 अरब रुपया खाई ईंदो त करप्शन कीअं थींदी। 190 मिलियन पाउंड केस में वफ़ाक़ी काबीना खे अखियुनि ते पटियूं ॿधी मंज़ूरी वरिती वई। क़ौम खे ॿुधायो वञे त क़ौमी नाणे ते धाड़ो कंहिं हयो आहे। निगरान वफ़ाक़ी गैर वज़ीर सरफराज़ बुख्ती चयो आहे त मौलाना फज़ल रहमान ते हमले बाबति सिक्योरिटी थ्रेट मिलियो आहे। चूंड मुहिम दौरान हमलनि जी हिकु तारीख़ आहे पर इलेक्शन कमीशन खे जेतिरी बि पैरा मिलिट्री फोर्स घुर्बल हूंदी उहा फ़राहम कई वेंदी। कंहिं बि परॾेही खे सियासत में हिसो वठण जी इजाज़त न आहे। सियासी सरगर्मियुनि में मुलविस परॾेहिनि खे फौरी तौर डिपोर्ट कयो वेंदो। मुस्लिम लीग नून ऐं इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी विच में आम चूंडुनि दौरान सीट एडजस्टमेंट करण ते इतफ़ाक़। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी सरबराह जहांगीर तरीन में मुलाक़ात। सीट एडजस्टमेंट खे कतई शक्ल ॾियण लाइ वधीक मुलाक़ातूं करण जो फ़ैसिलो। नेब तोशाखाना जा तोहफ़ा गैर क़ानूनी तौर विकिरो करण ते जांच में पीटीआई बानी जे घरवारी बुशरा बीबी खे पेशी लाइ आख़िरी मौक़ो ॾेई छॾियो। आख़िरी नोटिस जारी 11 डिसंबर ते पेश थियण जी हिदायत। नेब जो चवणु आहे त पीटीआई बानी जॾहिं वज़ीर आज़म हो त बुशरा खे परॾेही शख़्सियतुनि खां लखे माले जा तोहफ़ा मिलिया हुआ। टांग में सिक्योरिटी फोर्स जो ऑपरेशन। 5 दहशतगर्द मारिजी विया। सदन कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ। पाक फ़ौज तर्जुमान जो चवणु आहे त दहशतगर्द फोर्स ते हमलनि भतेखोरी ऐं टारगेट किलिंग में मुलविस हुआ। पाक फ़ौज मुल्क मां दहशतगर्दी जी लानत खे ख़तमु करण लाइ पुरज़म आहे। कराची जे इलाइक़े आयशा मंज़िल में इमारत में बाहि वारे वाक़े जी शुरूआती रिपोर्ट पधरी। रिपोर्ट में इंकिशाफ थियो आहे त इमारत में इमरजेंसी अलार्म न हुई। हंगामी तौर निकिरण जो रस्तो ठहियल हो। ग्राउंड फ्लोर ते क़ाइम 169 दुकान सड़ी रखी विया आहिनि। 3 माड़ ते हिकु अपार्टमेंट मुकमल तौर मुतासिर थियो ऐं 2 माड़ ते मामूली नुक़सानु पहुतो। इमारत जे साम्हूं बीठल 18 मोटरसाइकिलूं ऐं हिकु गाॾी सड़ी वई। बाहि सबबि इमारत जे छातर मां 73 अपार्टमेंट्स महफ़ूज़ रहिया। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़र सिंध क्राफ्ट फेस्टिवल जो इफ़्तिताह करे छॾियो। ताक समेत मुख़्तलिफ़ स्टॉलनि जो दौरो।
शहर जूं निगरान वॾे वज़ीर सां सेल्फियूं ऐं तस्वीरूं। मक़बूल बाक़ जो चवणु आहे त सकाफ़त खाते तरफ़ां हर साल सिंध क्राफ्ट फेस्टिवल कराइणु सुठो सवणो आहे। फेस्टिवल ज़रिए सिंध जूं रवायतूं ऐं कारीगरनि खे पंहिंजूं सलाहियतूं ॾेखारण जो मौक़ो मिलंदो आहे। पाकिस्तान खिलाफ़ 4 ॾींहनि जी प्रैक्टिस मैच जे 3 ॾींहं ऑस्ट्रेलिया जी हुक्मरानी। प्राइम मिनिस्टर 11 4 विकेटुनि जे नुक़सान ते 348 रन्स ठाहे वरितियूं। मेरिन शाह जी शानदार सेंचुरी क़ौमी क्रिकेट टीम खे मैच में अञा बि 24 रन्स जी सरसी।